अरे आपने पुलिस वहां से भेजा ना। पुलिस की फायरिंग खां पोइ अयाज़ लतीफ़ अली जो अवामी तहरीक जो सदर हिते धरणो हणी वेठल आहे। असां हुन सां गुफ़्तगू कयूं था। अयाज़ साहब, तव्हां छा ॿुधाए सघंदव त पुलिस जे हिन अमल खे या अॼु तव्हां हिते रोड ते धरणो हणी वेठा हो, ऐं कंहिंजे करे थिए पियो, केरु पियो करे? कराची जे माण्हुनि, कराची जी मीडिया सॼी ॾिठो त असीं पुरअमन निकितासीं लियारी मां। असांखे राति खां मैसेज कया विया त 12 मई जी तारीख़ दोहराई वेंदी, ऐं तव्हां ॾिठो त असीं चील चौक खां फुटबॉल हाउस खां पुरअमन तौर ते हज़ारनि जे तइदाद में बैनरूं लखे भाउरनि जो जुलूस वठी बलोचनि ऐं सिंधियुनि जो वधियासीं, ऐं तव्हां ॾिठो त पुरअमन हो। ऐं तव्हां ॾिठो त ली मार्केट जे जॾहिं घिटिन में पहुतासीं त हिकिड़ी दहशतगर्द लिसानी तंज़ीम सिंध हुकूमत जी इत्तेहादी तंज़ीम जे दहशतगर्दनि सिधा फायर कया आहिनि, जंहिंमें असांजूं 2 भेणूं सिंधियाणी तहरीक जूं ज़ख़्मी थियूं आहिनि। हिकिड़ी असांजी ठटे जी भेण आहे, हिकिड़ी कराची जी भेण आहे। उन्हनि खे गोलियूं लॻियूं आहिनि ऐं 2 मर्द ज़ख़्मी थिया आहिनि। हिकिड़ो लियारी जो बलोच भाउ ज़ख़्मी थियो आहे, उन्हनि खे एम्बुलेंस खणी वियूं आहिनि। मूं हींअर SSP मूंसां फ़ोन कयो, सरफराज़ अहमद, जेकॾहिं असांजे उन्हनि भेनरुनि ऐं भाउरनि जो घेरो बंदि न कयो वियो, उन्हनि ते फायरिंग ख़तमु न कई वई ऐं आउं उन्हनि खे मोहलत बि ॾियां कई वई त सुभाणे सॼे सिंध में कंदकोट खां कराची ताईं पहिया जाम ऐं शटर बंदि हूंदी। अॼु हुकूमत हथ वठी असांखे प्रोटेक्ट करण जे बजाए हिननि बेगुनाह ऐं मासूम ऐं बेहथियार माण्हुनि खे उन्हनि घिटिन में उन्हनि दहशतगर्दनि खे प्रोटेक्ट पई करे, जेके सिधियूं गोलियूं पिया हणनि। ऐं सवाल थो पुछां अल्ताफ़ हुसैन साहब खां, MQM खां, पीपल्स पार्टी खां, सिंध जे अमड़ जा सॼो ॾींहुं नारा हणंदा आहियो, सिंधी न्याणियुनि ते, सिंधियाणी तहरीक ते कराची में गोलियूं पियूं हलनि। इहा आहे तव्हांजी सिंध सां मोहबत। ऐं आउं पुलिस किथे आहे? IG लियारी में 40 माण्हुनि खे वञी चौधरी असलम वञी गोलियूं हणंदो आहे, जॾहिं असांजे बलोच ऐं सिंधी भाउरनि ते गोलियूं पियूं हलनि। पुलिस किथे आहे? रेंजर्स किथे आहे? DG रेंजर्स किथे आहे? हुकूमत जो मजमूई रद्दमल, हुकूमत जो मजमूई जेको सूरत हाल आहे, तव्हां कीअं पिया ॾिसो? वॾे वज़ीर खां वठी कंहिं वज़ीर ताईं ही धरणो आहे, सिंध जे हवाले सां जेका साज़िश थिए पई, हुकूमत जो रवैयो तव्हांखे कीअं पियो लॻे? हुकूमत दहशतगर्दनि जे हथ में आहे। कराची में पीपल्स पार्टी फ़क़ति पैसनि कमाइण लाइ हुकूमत उन्हनि वटि हुजे त हुजे, सॼो इख्तियार दहशतगर्दनि वटि आहे। कायम अली शाह साहब ऐं निसार खोड़ा ऐं पीर मज़हर साहब, तव्हां खां सवाल आहे, सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं, तव्हां सां 12 मई ते हथ हथ में ॾेई असांजा भाउर गॾु हलिया हुआ। नवाज़ कंदराणी शहीद थियो, तव्हां सां 83 में हलियासीं। 86 में हिन लियारी में बेनज़ीर साहिबा जे मथां शेल वसाया विया। फाज़िल राऊ ऐं रसूल बख्श पली जे अवामी तहरीक जे कारकुननि ऐं पार्टी जे कारकुननि उहे शेल रोकिया। अॼु उन शहर में सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक ऐं असांजे हिननि साथी डॉक्टर अब्दुलई, असांजे ॿियनि साथियुनि, उन्हनि जे मथां फायरिंग पई थिए, असांजे भेनरुनि खे गोलियूं पियूं हले वञनि। ऐं पीपल्स पार्टी जो को वज़ीर कोन्हे, का हुकूमत कान्हे, का पुलिस कान्हे। ही भेनरुनि जे गोलियुनि जो उन्हनि खे हिसाब ॾियणो पवंदो। सॼी सिंध हिननि खां हिसाब वठंदी। नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू ॿुधी ऐलान कयो सिंधी माण्हुनि जे सादगीअ, मोहबत, प्यार ऐं जेका उन्हनि जो ख़ुलूस हुयो मुस्लमाननि जे लाइ, उन ख़ुलूस जी जेका हिननि सज़ा ॾिनी आहे, ऐं उहा सज़ा जेका 60 सालनि खां पोइ हिननि जी वाज़ी थी आहे ऐं चिटी थी साम्हूं आई आहे, त यादि रखनि तारीख़ुनि में सदियूं का माना न रखंदियूं। कराची ऐं सिंध जी सिचुएशन खे डिस्टेबलाइज़ करण जे लाइ ऐं उनजी इंटीग्रिटी खे ख़तमु करण जे लाइ आलमी ताक़तूं कराची खे हिकिड़ो मोर्चो ठाहे MQM जे ज़रिए जी इंटीग्रिटी खे ख़तमु करणु चाहिनि था ऐं कराची में हिकिड़ी अनारकी जी सूरत हाल पैदा करे उते उन माण्हुनि खे विढ़ाइणु चाहिनि था। ख़ासि करे सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ जेका आबादी आहे, उन्हनि में जेका लिसानी वेड़ पैदा थींदी, इन क्लेम खां पोइ त मुहाजिर सूबो ठहणु खपे। तव्हां TV चैनल ते ॾिसंदा हूंदा त कहिड़े क़िस्म सां अवाम खे मथराए या उन्हनि खे पोयां पंपअप करे कराची जी लिसानी दहशतगर्द आलमी तंज़ीम उन्हनि माण्हुनि खे अॻियां करे हिकिड़ो उनखे डिसओन बि करे थी ऐं उन्हनि खे सपोर्ट बि करे थी। ऐं उन्हनि एरियाज़ में इन्हनि जा जलसा थियनि था जिन एरियाज़ में पखी पर बि नथो मारे सघे, उन्हनि एरियाज़ में उन्हनि माण्हुनि जा जलसा थियनि था जेके चवनि था त असांखे मुहाजिर सूबो खपे। सिंध हुकूमत इन पूरे साज़िश में अमल में मुजरिमाना ख़ामोशी त इख्तियार कान करे वेठी आहे। इहे कान चवंदसि, बल्कि आउं चवंदसि त ख़ुदि सिंध हुकूमत पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट MQM जो साथ ॾेई इन साज़िश में वॾो किरदारु अदा पई करे।
वो पाकिस्तानी नहीं है जो यानी कि मुल्क फरोशी करते हैं और जो कि सूबे की बात करते हैं। सूबे की बात जहाँ तक मैं माजिरों को ये बताना चाहती हूँ, ये लोग माइग्रेट करके आए हैं, इनको माजिर सूबा नहीं बल्कि माजिर कैंप दिया जाए, जो कि माजिर कैंप के नाम से कैंपों में रहते थे। इनसे पहले ये पूछा जाए इनके आबाओ अजदाद कहाँ है। अगर बलोचों की सूबा है, इनके पंजाबियों का, सिंधियों का, तो इनके आबाओ अजदाद यही रह रहे, लेकिन उनके आबाओ अजदाद यानी ये लोग इंडिया से आए वहीं जाए। आज ये सूबे की बात करें, कल तो ये यही कहेंगे कि हमें मुल्क चाहिए। क्या हम इनको मुल्क भी दें? असां हुननि जूं हर नाकाम साज़िशूं जेके असांजे धरतीअ लाइ, असांजे ॿोलीअ लाइ, असांजे क़ौम लाइ ही सटनि पिया। असां हुनजे मनसूबनि खां आगाह आहियूं ऐं असां तेसि ताईं सुख जो साह न वठंदासीं जेसि ताईं उनजा मनसूबा ख़तम थियनि। हम लोग का ये कोशिश है, बलोच, भियोई और सिंधी भाई आपस में हम लोग का कोशिश है ये कि हम लोग चाहते हैं कि हम लोग का सिंध माजरों को हम लोग नहीं देता है। माजरों कोशिश कर रहा है कि इस सिंध को खत्म करने के लिए, दो हिस्से करने के लिए, मगर हम लोग नहीं होने देंगे। हम लोग का कोशिश यही है कि हम लोग अपना सिंध को बचाएंगे। कॉम्प्रेस अॻवान मुज़फ़र भुट्टे जो मढ़ सन में मिटीअ मां हवाले कयो पियो वञे, जॾहिं त वॾे वसीर वाक़े जो नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾिनो आहे। 25 मई 2011 ते पुरअसरार नमूने गुम थी वियल मुज़फ़र भुट्टे जो मढ़ गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद भरिसां हटड़ी वारे इलाइक़े मां चिचिरियल हालत में मिलियो हो। संस मढ़ अबाणी शहर सेवण पहुचायो वियो, जिते जनाज़े निमाज़ अदा कई वई। मुज़फ़र भुट्टे जी जनाज़े निमाज़ में मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻुवाणनि, कारकुननि ऐं आम माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई। जनाज़े निमाज़ अदा करण खां पोइ संस मढ़ आख़िरी आरामगाह हवाले करण लाइ सन पहुचायो वियो त शहर में सोग वारो माहौल छांइजी वियो ऐं माण्हू ओठकारूं ॾींदा रोईंदा रहिया। मुज़फ़र भुट्टे जी आख़िरी रस्मुनि में शिरकत लाइ वॾे अंग में क़ौमी कारकुन सन पहुतल आहिनि। उन मौक़े ते इंतिहाई जज़्बाती ऐं ॾुखो ईंदड़ मंज़र ॾिसण लाइ मिली रहिया आहिनि। होॾां वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह मुज़फ़र भुट्टे जे क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वठंदे DIG हैदराबाद सनाउल्लाह अब्बासीअ खे जांच आफ़ीसर मुक़ररु कयो आहे। वॾे वज़ीर हिदायत कई आहे त वाक़े जी जांच मुकमल करे 48 कलाकनि अंदरि खेसि रिपोर्ट पेश कई वञे। ऐं इन ते हिन वक़्तु ताईं जूं ख़बरूं पूरियूं थियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध TV न्यूज़ या विज़िट कयो असांजी वेबसाइट ते sintvnews.com। पेश करे मेड़ाको घुरायो। रजब कुमार, ममता सिंगोरजे, कबूल शाह, वली मोहम्मद ऐं ॿियनि मोहबते सिंध रैली जे शहीदनि तोड़े मुज़फ़र भुट्टो खे भेटा पेश कई। मक़सूद रिंद में डॉक्टर अब्दुल्ला रिंद जो चवणो त घरू वज़ीर रहमान मलिक सिंध जे लखे आशिकनि खे ॾोही कोठे फटन ते लूण बुरकियो आहे। मुक़ाबले में तहरीक इंसाफ़ जे इमदाद गुरगेज, गुलाम रसूल रिंद, अदनान आराइन ऐं ॿियनि रैली कढी धरणो हयो। एहतजाज कंदड़नि जो चवणो त सूरत हाल जो ज़िम्मेवार रहमान मलिक बि आहे, जंहिं कातिलनि जा पैरा करण बदिरां धरती धड़नि मथां छूह छंडिया। हुननि मुतालबो कयो त कातिलनि ख़िलाफ़ कार्रवाई सां गॾु ज़ख़्मियुनि जो इलाज ऐं शहीदनि जे वारसनि खे मुआवज़ो फ़राहम कयो वञे। मोहब्बत सिंध रैली जे शहीद कंबर वासी शबीर बुलेदी जे तॾे ते मुख़्तलिफ़ शख़्सियतूं पहुतियूं। ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कंदे गुलाम मुस्तफ़ा चांडे, इमरान गोपांग, मीर मुर्तज़ा ऐं जमाल चांडे चयो त हुकूमत कातिलनि ते परदो रखी रही आहे। हुननि वधीक चयो त सिंध खे टोड़ण जी साज़िश कई पई वञे, जंहिंमें MQ मुलविस आहे। हुन चयो त सिंध का अख जी माखी न आहे जो जेको चाहे उहो टोड़े ऐं वसीला फॿाए वठे। हुननि मुतालबो कयो त मोहब्बत सिंध रैली जे शहीदनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। नवाज़ लीग सभा में नवाज़ शरीफ़ मोहब्बत सिंध रैली ते दहशतगर्द हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे चयो आहे त हू सिंध जे विरहाङे वारी साज़िश खे कंहिं बि रीति कामयाब थियण न ॾींदा। मियां नवाज़ शरीफ़ अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ वली सां फ़ोन ते राब्तो करे रैली ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत ऐं शहीद कारकुननि जी ताज़ियत कई। टेलीफोनिक राब्ते दौरान ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ़ चयो त नवाज़ लीग कंहिं बि रीति सिंध जी वहदत सां हथ चुरान कंदड़नि खे बर्दाश्त न कंदी। हुन चयो त सिंध जी विरहाङे वारी साज़िश खे मुकमल तौर नाकाम बणायो वेंदो। नवाज़ लीग सरबराह चयो त ॾुख जे हिन घड़ी में हू सिंध जी अवाम सां गॾु आहिनि ऐं मुल्क जो जमहूरियत पसंद तोड़े इंसान दोस्त अवाम खे अकेलो न छॾंदो। संदसि चवणो त नवाज़ लीग सिंध जी क़यादत खे हिदायत कई आहे त हू सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ थींदड़ जिदोजहद में भरपूर हिसो वठे। मियां नवाज़ शरीफ़ मुतालबो कयो त नियाणियुनि समेत 13 ॼणनि खे शहीद कंदड़ दहशतगर्दनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सज़ाऊं ॾिनियूं वञनि।